अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डी लाट में सतार थोड़ी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। कुछ अहम सवाल खणी आया हूँ इंटरव्यू सीरीज़ के सिलसिले में। उन सीरीज़ में एक सवाल अवां खां केरु इहो पुछी सघे थो, बाबा मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर सिंध जो अदीब आहे। मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर साहब जो सिंधी अदब में कहिड़ो कमु आहे, कहिड़ो कंट्रीब्यूशन आहे, त जेकॾहिं तव्हां मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर के पढ़ी वञो ऐं उन जे हवाले सां अव्हांखे पढ़ियल आहे त अव्हां मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर ते सुठे नमूने सां ॻाल्हाए सघंदो। मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जो हिकिड़ो वॾो पहलू, वॾो पासो इहो आहे त हू सिंध जो तालीमदान आहे। सिंध जो हिकिड़ो अहिड़ो आलिम आहे जंहिं ॿाराणे अदब ते ज़बरदस्त कमु कयो आहे। ऐं जॾहिं अवाइली दौर खां वठी जॾहिं सिंधीअ जो नसाब पढ़िजे थो तॾहिं महसूसु थिए थो त मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जी शाइरी जेका ॿाराणे नसाब में शामिल रही आहे, उन शाइरीअ जो अॼु बि तमामु वॾो कारज मौजूदु आहे। ऐं वैसाख जो महीनो जंहिंमें लुकूं ऐं झोला ॼणा आसमान उछलिया थे गरम गरम गोला, त इहे बेत गीत मक़बूल गीत हुआ जेके उन दौर जा शागिर्द पढ़ंदा हुआ, उनखे बरज़ुबान यादि कंदा हुआ ऐं बाक़ाइदे उन मां मज़ो वठंदा हुआ। अहिड़े तरीक़े सां इहो सवाल थी सघे थो, बाबा इहो वैसाख आहे छा? वैसाख बुनियादी तौर ते सिंधी महीननि जा जेके नाला आहिनि उन्हनि में वैसाख जो महीनो बि आहे। वैसाख अप्रैल ऐं मई जो जेको आहे ॾींहंनि वारी जेका मुंदि आहे उनखे वैसाख चइबो आहे। हिन में गरम गरम झोला लॻंदा आहिनि, लुक लॻंदी आहे। जे ही असां हाणे अप्रैल ऐं मई खे गुज़ारे रहिया आहियूं, तव्हां ॾिसंदो त हिन में लुक ऐं झोला आहिनि ऐं गर्मीअ जी शिदत उस अहिड़ी नोयत जी आहे जंहिंजो ज़िक्र मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर असांजी शाइरीअ में कयो आहे। वैसाख जो महीनो जंहिंमें लुकूं ऐं झोला। अहिड़े तरीक़े सां मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जी शाइरीअ जो किताबु जेको आहे उहो असेंबलीअ जा राग जे नाले सां आहे। ऐं तव्हां ॾिसंदो त इन किताब में सिंधी नसाब जे लाइ जेके बि उन जा शाइरी लिखियलु आहे, जेके बि उन जा गीत लिखियलु आहिनि, नज़म लिखियलु आहिनि, उहे तव्हांखे इन में नज़र ईंदा। मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर तालीमदान आहे, उस्ताद आहे ऐं बुनियादी तौर ते हुनजो ॿाराणे अदब में ज़बरदस्त कमु थियलु आहे। उनखे अव्हां ज़रूरु पढ़ी वञिजो ऐं मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जे प्रोफाइल खे बि अव्हां ज़रूरु पढ़ी वञिजो। अच्छा, हाणे ॿी जेका अहम ॻाल्हि आहे त ख़लीफ़ो नबी बख़्श कासिम। हाणे ख़लीफ़ो नबी बख़्श कासिम हमेशह हिकिड़ो अहम मौज़ू रहियो आहे जंहिं ते अव्हां खे ॻाल्हाइणु अचणु घुरिजे ऐं अव्हांजी अंडरस्टैंडिंग हुजे त ख़लीफ़ो नबी बख़्श कासिम आहे केरु ऐं हुनजी सिंधी अदब में हैसियत कहिड़ी आहे। जॾहिं असां ख़लीफ़े नबी बख़्श कासिम जी ॻाल्हि था कयूं त सिंध जे उन किनारे जी ज़रूरु ॻाल्हि कंदासीं जंहिं किनारे खे क़ौमी मज़ाहमती किनारे जी हैसियत हासिलु आहे ऐं क़ौमी मज़ाहमती दस्तावेज़ जी हैसियत हासिलु आहे। तव्हां लतीफ़ साईं जो किनारो त ज़रूरु पढ़ियो हूंदो, पर उन में करबला जो ज़िक्र थियलु आहे। पर ख़लीफ़े नबी बख़्श कासिम जेको आहे किनारो जेको लिखियो आहे उहो सिंध जी जदीद किनारो आहे ऐं उन में सिंध जी जदीद क़ौम परस्तीअ जा मज़ाहमती उहिञाण मिलनि था असांखे। हाणे इहो जेको किनारो आहे, यानी असां चई सघूं था त सिंध में जदीद क़ौम परस्तीअ वारो जेको किनारो लिखंदड़ आहे उहो ख़लीफ़ो नबी बख़्श कासिम निगारी आहे। हाणे ख़लीफ़े नबी बख़्श जेको किनारो आहे उन में बेसिकली खरड़ीअ वारी जंग जो ज़िक्र आहे। हाणे खरड़ीअ वारी जंग इहो अहम सवाल थी सघे थो त बाबा खरड़ी वारी जंग कॾहिं लॻी? तव्हां चई सघो था त खरड़ी वारी जंग 1834 ईस्वीअ में लॻी। ऐं इहा खरड़ी आहे किथे? तव्हां चई सघो था त खरड़ी पुराणे सखर जे उत्तर तरफ़, दरिया जे उत्तर तरफ़ हिकिड़ो नंढिड़ो इलाइक़ो आहे, उनखे खरड़ी था चवनि। ऐं इन खरड़ीअ वारे इलाइक़े में 1834 ईस्वीअ में शाह शुजा जॾहिं सिंध ते काह करे आयो त इन खरड़ीअ जे मैदान ते सिंध जे टालपुरनि सूरमनि उन सां महाॾो अटकायो ऐं उन सां विढ़िया ऐं इन जंग में उन्हनि खे कामयाबी नसीब थी। इहो ई सबबु आहे जो खरड़ी खाए रत भत न विझे वात में, या शुजा सिंध मवे उॾा अॾे निजरा हीउ तनी जो ॾेह हादी जिन जो हैदर जिन जो, हीउ तनी जो ॾेह हादी हैदर जिन जो। हाणे हिन किनारे में बुनियादी तौर ते सिंध जे उन सूरमनि जो ज़िक्र आहे जिन बहादुरीअ सां
दुश्मन जी फ़ौज सां, दुश्मन जे लश्कर सां विढ़िया ऐं हुननि कॾहिं बि पेर पोइते न हटायो ऐं हुननि धारियनि हुक्मराननि खे नक में दम करे छॾियो। बेसिकली हिन केॾारे जी अहमियत इहा आहे त हीउ निज सिंध जो केॾारो आहे, सिंध जी सरज़मीन जो केॾारो आहे, सिंध जे माण्हुनि जो केॾारो आहे। हिन में सिंध जी क़ौम परस्ती जा उञाण आहिनि, हिन में सिंध जी मज़ाहमत जा उञाण आहिनि ऐं हिन केॾारे जे ज़रिए मैसेज मिले थो त सिंध जे माण्हुनि हिकु शाह शुजा नाले हिकु धारे लश्कर खणी ईंदड़, धारी फ़ौज खणी ईंदड़ हिकिड़े धारे हमले आवर खे कीअं मुरिनो ऐं सिंध जे माण्हुनि उन शाह शुजा खे कहिड़ो सबक़ु सेखारियो। सो ही ख़लीफ़े नबी बख़्श क़ासिम निगारीअ जे केॾारे उनखे सिंध जी अदबी तारीख़ में अमर करे छॾियो आहे। हीअ इंतिहाई अहम आहे केॾारो, इन जे करे इन जे बारे में थोरी घणी तव्हांखे इंफॉर्मेशन ज़रूरु हुजे। इब्तिदाई इंफॉर्मेशन मूं तव्हांखे ॾिनी आहे, पर हिन जो डीप थाट जेकॾहिं मां पढ़णु चाहियो ऐं जेकॾहिं तव्हां ख़लीफ़े नबी बख़्श जे केॾारे ते ॻाल्हाइणु चाहियो ऐं डेमो ॾियणु चाहियो, तव्हांखे ख़लीफ़े नबी बख़्श जे केॾारे मां कुझु न कुझु पढ़णो पवंदो, उन जो कोर थाट सम्झणो पवंदो ऐं पोइ उन ते ॻाल्हाइणो पवंदो। इन सां गॾोगॾु सिंध जी तारीख़ में जेको मज़ाहमत जी तारीख़ आहे उहा हिकिड़ी डिघी तारीख़ आहे। दोदे सूमरे खां शुरू थिए थी मज़ाहमत ऐं पोइ दौरे हाज़ुर ताईं हले थी पई। मज़ाहमती फ़िक्र खे बि तव्हांखे ज़रूरु पढ़णो पवंदो। सो उमेदु आहे त तव्हांखे सिंधी अदब जे हवाले सां कुझु इब्तिदाई ॻाल्हियूं सभु वणियूं हूंदियूं ऐं हिन मां तव्हांजी ज़रूरु रहनुमाई थी हूंदी। हिकु कुझु सुवाल अहिड़ा थी सघनि था त तव्हां ॿुधाए सघो था त सिंध में उहे कहिड़ा अदीब आहिनि, उहे कहिड़ा अदीब आहिनि जेके ज़ात जा मेमण आहिनि पर उनजो ॾाढो सुठो कंट्रीब्यूशन आहे सिंधी अदब में। त मिसाल जे तौर ते असां हितां खां शुरू कयूं, ख़ान बहादुर मोहम्मद सिद्दीक़ मेमण खां, त सिंध जी अदबी तारीख़ जेका पहिरीं आहे, बुनियादी तारीख़ आहे, उहा असांखे ख़ान बहादुर मेमण साहिब जी मिले थी ऐं उनजा ॿ भाङा मिलनि था। उन सां गॾोगॾु असां जॾहिं मेमणनि जी ॻाल्हि था कयूं त असांखे सिराजुल हक़ मेमण साहिबु मिले थो, हमीद सिंधी साहिबु मिले थो, असांखे मुनीर अहमद माणिक साहिबु मिले थो, असांखे फ़हमीदा हुसैन मिले थी ऐं असांखे इसरार शाम जहिड़ो ॿाराणी अदब जो शाहकार तख़लीकार मिले थो, असांखे मोहम्मद ख़ान गनी मिले थो। अहिड़े तरीक़े सां न्याज़ हमायूनी लोकगीतनि जो हिकिड़ो ज़बरदस्त शाइर, वॾो मुहक़िक़, फ़ारसी दान, उर्दू दान ऐं हिकिड़ो वॾो ज़बरदस्त शाइर, सिंध जे मज़ाहमत ऐं इनकलाब जो शाइर जेकॾहिं असां चऊं त न्याज़ हमायूनी खे चऊं था। सिंध जे लोक अदब लोक गीत खे नई अंदाज़ सां खणी ईंदड़ जेकॾहिं को शाइर चऊं था त असां न्याज़ हमायूनी खे चऊं था ऐं न्याज़ हमायूनी बि मेमण हो, कोरी मेमण हो पाण, ऐं पंहिंजी शाइरी में हुन पंहिंजो पाण खे कोरी ॼाणायो आहे, पर अदबी तारीख़ूं लिखनि थियूं त हुनजो नालो मुश्ताक़ अली मेमण हो। ऐं तासरड़ो जेको लोक नज़म आहे, गीत आहे, उनजो ख़ालिक़ असांखे न्याज़ हमायूनी आहे। तासरड़ो हिकिड़ो ज़बरदस्त ऐं मक़बूल लोकगीत आहे। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां ॿियनि मेमणनि जी ॻाल्हि कंदासीं त इलाही मेमण असांखे मिलंदा। यूसुफ सिंधी असांजो जेको आहे उहो हिकिड़ो मुहक़िक़ आहे, अदीब आहे, तर्जुमे निगार आहे, उहो बि मेमण आहे। त कॾहिं कॾहिं इन क़िस्म जा बि सुवाल थी सघंदा आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं पुछंदा आहिनि त बाबा ट्रखड़ जी जेका सरज़मीन आहे उनजी कहिड़ी अछत आहे, ट्रखड़ जी सरज़मीन जी, त तव्हां ट्रखड़ जी सरज़मीन में नूर मोहम्मद खस्ता खां वठी इमदाद हुसैनी ताईं ॻाल्हि माण्हू ॻणाए सघो था। ट्रखड़ जी सरज़मीन जो सिंध जी इल्मु अदब में तमामु वॾो ज़बरदस्त कंट्रीब्यूशन आहे। मटियारी जा अदीब कहिड़ा आहिनि, तालिबुल मौला, मख़तूम नूह, अज़ीज़ुल्लाह, आख़ूंद अज़ीज़ुल्लाह जंहिं क़ुर शरीफ़ जो तर्जुमो कयो, ऐं अहिड़ा खोड़ सारा ॿिया तव्हांखे नाला हुते मिली वेंदा। वेंदे मोहम्मद बचल बंबरे ताईं यानी सोज़ हलाई ताईं खोड़ सारा नाला असांखे मिली वेंदा। अहिड़े तरीक़े सां टल्टी आहे, टल्टी में कहिड़ो सिंध जो वॾो अदीब आहे जेको टल्टी जो आहे, यकीननि तव्हां चई सघो था पिया त डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोचो। पहाड़ शरीफ़ आहे, बाबा कहिड़ो उहो वॾो स्कॉलर आहे सिंध जो जेको पहाड़ शरीफ़ सां तालुक़ु रखे थो, अलामा आया काज़ी आहे। इहो सवाल पुछी सघनि था अव्हां खां त चौखंडी जेको क़ब्रिस्तान आहे, उन चौखंडी क़ब्रिस्तान में कहिड़ा अदीब दफ़न थियल आहिनि असांजा, त तव्हां ॻणाए सघो था ताजल बेवस खे, तव्हां ॻणाए सघो था कमर शहबाज़ खे, तव्हां ॻणाए सघो था शमशीरुल हैदरी खे। अहिड़े तरीक़े सां इहो बि तव्हां खां पुछी सघनि था पिया त शाह साईं शाह लतीफ़ जे जेके भिटशाह आहे, दरगाह आहे, कहिड़ा अदीब हुते दफ़न थियल आहिनि, तव्हां ॻणाए सघो था मीर अब्दुल हुसैन सांगीअ खे, तव्हां ॻणाए सघो था डॉक्टर उमर बिन दाऊद पोचो खे, तव्हां चई सघो था त आगा सलीम दफ़न आहे, तव्हां चई सघो था त असांजो तमर फ़क़ीर उते दफ़न आहे, तव्हां चई सघो था त जदीद सिंधी शाइरीअ जो हिकु तमामु वॾो शाइर
अज़ीम शाइर शेख अयाज़ भिटशाह में दफ़न आहे, लतीफ़ साईं जे हंज में दफ़न आहे। तव्हां खां इहो पुछी सघनि था त सिंध यूनिवर्सिटी में कहिड़नि असांजे सिंधी अदीबनि जूं मज़ारूं आहिनि। अव्हांजे इल्म में हूंदो त अलामा आया काज़ी सिंध यूनिवर्सिटी में आहे। अव्हांजे इल्म में हूंदो त डॉक्टर नबी बख्श खान बलोच जी आख़िरी आरामगाह सिंध यूनिवर्सिटी में आहे। तव्हांजे इल्म में हुजणु खपे त मोहम्मद इब्राहिम जोया साहिब जी आख़िरी आरामगाह सिंध यूनिवर्सिटी में आहे। अहिड़े तरीक़े सां बेशुमार सवाल ठही सघनि था ऐं अव्हांजा ही नंढा नंढा बारीक बारीक सवाल आहिनि जिन लाइ मां तव्हांजो ध्यानु छिकायां थो पियो। ज़रूरु अव्हांजे इल्म में इहे शयूं घणे तरफ़ियूं हुजणु खपनि। मिसाल जे तौर ते तव्हां खां केरु इहो पुछी सघे थो त बाबा शाह साईं मोखी ऐं मतारनि जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे। अव्हांजो मुतालियो आहे त तव्हां चवंदो त यमन कल्याण में आहे। तव्हां खां इहो पुछी सघनि था त इहा जेका मोखी आहे इन जो मोखी ऐं मतारा इन्हनि जो माॻु किथे आहे, इहे कहिड़े सिंध जे कहिड़े इलाइक़े में इन्हनि जो माॻु आहे। त तव्हां चई सघो था, अव्हांजे इल्म में हूंदो, तव्हां पढ़ियो हूंदो, तव्हां ॿुधाए सघो था त हीउ गदाब जो इलाइक़ो आहे। कराचीअ जो जेको ज़िलो गदाब आहे उन गदाब जे इलाइक़े में इन मोखी ऐं मतारनि जो आख़िरी आरामगाह आहे। हीउ दास्तान इन गदाब जे इलाइक़े सां ई तालुक़ु रखे थो। ऐं इहो बि तव्हां खां केरु सुवालु पुछी सघे थो त मोखीअ जी माउ जो नालो छा हो। तव्हां ॿुधाए सघो था त मोखीअ जी माउ जो नालो नातिर हो। अहिड़े तरीक़े सां इहो बि तव्हां खां केरु पुछी सघे थो त जेको मोरड़ो मीर बहर आहे इन जे पीउ जो नालो छा हो। त हाणे बज़ाहिर ते इहो नंढिड़ो सुवालु आहे, टोकिन सुवालु आहे, पर अव्हांजे इल्म में हुजणु खपे त उनजे पीउ जो नालो उभायो हो। अहिड़े तरीक़े सां नंढनि नंढनि सवालनि तरफ़ बि अव्हांजो ज़रूरु ध्यानु हुजे। ऐं कंपेरेटिव स्टडीज़ जे लाइ ज़रूरी आहे त अव्हांखे मुख़्तलिफ़ शयुनि जो मुतालियो हुजे त जीअं अव्हां उन मुताले जे आधार ते शयुनि जो हिकिड़ो तक़ाबली जाइज़ो पेश करे सघो। इन जे करे इहो तमामु ज़रूरी आहे। वेंदे वेंदे अव्हांखे हिकु भेरो वरी या नसीहत कंदा हलूं या सलाह ॾींदा हलूं त जेसीं ताईं अव्हां इंटरव्यू जे मरहले लाइ घण तरफ़ी स्टडी नथा कयो, अभ्यास ऐं मुतालियो नथा कयो, तेसीं ताईं अव्हां इंटरव्यू जे मरहले खे सुठे नमूने सां पार करे न सघंदो। उमेदु आहे त तव्हांखे हिन वीडियो मां बि ज़रूरु सिखण लाइ घणो कुझु मिलियो हूंदो। वरी कंहिं ॿी वीडियो में हाज़िर थींदासीं, पर वेंदे वेंदे अव्हांखे इहा गुज़ारिश त कंजूसी छॾियो ऐं हिन वीडियोज़ खे घणे खां घणे माण्हुनि ताईं पहुचायो ऐं त जीअं घणे खां घणा माण्हू हिन खां मुस्तफ़ीद थी सघनि। ऐं इहा बि गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं अव्हांखे नोटिफिकेशन्स ईंदा रहनि। मोकिलाणी आहे जेॾां पेर तेॾां ख़ैरु।